हुए तो पंहिंजी ज़िंदगी में तहां काफ़ी सारा कोट्स ॿुधा हूंदा, मोटिवेशनल वीडियोस ॾिठी हूंदियूं, लेकिन अॼु चंद अहम ॻाल्हियूं जेके मां तव्हांखे ॿुधाए रहियो आहियां मुंहिंजे ख़्याल में तव्हांजी ज़िंदगी बदिलाइण जे लाइ काफ़ी आहिनि। लिहाज़ा हिन वीडियो के चङी तरह ऐं मुकम्मल करे ॿुधजो। थी सघे काई भी लाइन तव्हांजी ज़िंदगी तब्दील करे छॾे। जॾहिं तूं पंहिंजे ज़हन में हिकिड़ी शइ बस रखी छॾींदो आहीं त मूंखे कामयाब थियणो आहे, त उन खां पोइ तुंहिंजे हाराइण जा जेके चांसिस आहिनि तमामु घटिजी वेंदा आहिनि। जॾहिं तूं पंहिंजी टाइम लाइन हिकिड़ी ठाहे छॾींदो आहीं, उन खां पोइ तुंहिंजे ज़हन में इहो तय थी वेंदो आहे त हिन मख़सूस वक़्त में, यानी 2023 जो ही मिसाल तव्हांखे ॿुधायां त हिन 2023 जे अंदरि अंदरि मूंखे कामयाब थियणो आहे। त यकीन कर, जॾहिं फुल जज़्बे ऐं हौसले सां तुंहिंजे अंदरि इहा ॻाल्हि तुंहिंजे ज़हन में अची वेंदी आहे त मूंखे हिन साल कामयाब थियणो आहे, त उन साल जे कंहिं न कंहिं महीने में कामयाबी मुमकिन हूंदी आहे। ए मुंहिंजा भाउ, कामयाब थियण जे लाइ बसि हिकिड़ी शइ ज़रूरी आहे। न कंहिंजी सपोर्ट जी ज़रूरत आहे तोखे, न तोखे टैलेंट जी ज़रूरत आहे। हिकिड़ी शइ आहे जेका तोखे तमामु घणी ज़रूरी आहे, उहो आहे डिसिप्लिन ऐं शौक़ु ऐं पैशन। अगरि तुंहिंजे अंदरि शौक़ु मौजूदु आहे कंहिं शइ खे हासिल करण जे लाइ, तोखे डिसिप्लिन आहे उनखे हासिल करण जे लाइ, त मुंहिंजूं ही लाइनूं यादि रखजांइ, तूं उन शइ खे हासिल करे वठंदे। दोस्तो, मां आहियां सैयद अली वकार ऐं तव्हां ॾिसी रहिया आहियो सैयद अली वकार ऑफिशियल यूट्यूब चैनल। दोस्तो, हिन चैनल खे सब्सक्राइब कयो। मुंहिंजो तव्हां सां वाइदो आहे, तव्हांजी ज़िंदगी तब्दील करण जे लाइ मां पुरज़म आहियां ऐं इंशाअल्लाह हिकिड़े ॾींहुं तव्हांजी ज़िंदगी ज़रूरु तब्दील थींदी। मुंहिंजूं तमामु नेक तमन्नाऊं ऐं दुआऊं तव्हां सां गॾु आहिनि।